बाबा जे कदमनि में झुकाईंदुसि। इहो मुंहिंजो ज़िद आहे, ज़िद। उहा मुंहिंजी इज़त ऐं ग़ैरत आहे, ग़ैरत। खामोश। लफ़्ज़ ॻाल्हायो अथई त ज़बान काकरे खां छिके कढणु सां। असां पंहिंजी बेइज़ती जो मलाल ज़रूरु वठंदासीं। तो शींहं जे ख़ात्म शिकार खसियो आहे। तोता खान, खुदा जो कसम, अॼु क़यामत करे छॾींदोसीं, क़यामत। अॼु तव्हां मां को बि कोन बचंदो। सरदार साईं खे कोन छॾींदासीं। बाबा साईं तव्हां टेंशन न वठो। मां हिन ज़ालिम खे कॾहिं बि ज़िंदा कोन छॾींदुसि। मां कीअं थींदो आहियां तव्हांजे हुकुम खे ॾुखी ॾियण। मींहं खे मां पंहिंजे हथनि सां मारींदुसि। हाँ हाँ भले तू मुखे कोई वंजा। ना कमदार ना, ये नजर थी सके। छोजो आतन जी हिक या कब्जा दुश्मन जा या फटी बदाई फटी। मजबूर वा आशिक मजबूर वा भली के दो भी कंधार हुजे। मजबूर वा